कोटड़ी साइट एरिया पानी की किलत खिलाफ शहरिन तरफां भिटाई वाटर टैंक के खाली तलाउ अंदर एहतजाज रिकॉर्ड कराए ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। इन मौके ते शहरिन चयो त टैंकर माफ़िया के सपोर्ट करे हथरादू पानी बंद करे आवाम के पानी जे फुड़े लाइ सिकायो पियो वञे। मुसलसल केतिरनि सालनि खां वठी पाणी बंदि कयो वियो आहे। इन सां गॾु हाणे भिटाई वाटर टैंक खे बि सुकाइण जी नाकाम कोशिश थी रही आहे। पाणी न हुअण जे करे टैंकर माफ़िया खां फुरजण लॻा। इन्हनि मुतालबो कंदे चयो त MC बोलाड़ी जे सभिनी कॉलोनियुनि जो पाणी लाइन जे ज़रिए बहाल करण सां गॾु भिटाई वाटर खे बि बहाल कयो वञे, न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर नजफ़ अली जावरी, इबरत न्यूज़, जामशोरो।